साईं अॼु एहतजाज कयो वियो सिनेमा चौंक ते रेस गुलाम रसूल उन जे ख़िलाफ़ु उन जी तरदीद आऊं करणु आयो आहियां त असुल हक़ीक़त छा आहे। असुल हक़ीक़त इहा आहे त 2009 में आहे मूं रजिस्ट्री गुलाम कीरे खां वरिती ऐं ज़मीन जो मालिक असली आऊं आहियां, जंहिंमां 2 एकड़ मूं हाकिम अली उमराणी खे ज़मीन खपाए ॾिनी ऐं बाक़ी 2 एकड़ पोणा 16 गुंठा जेकी ज़मीन आहे असदला उन खे खपाए ॾिनी आहे। गुलाम रसूल जे मथां बेबुनियाद ऐं बेक़सूर ऐं बेगुनाह इल्ज़ाम लॻाए पियो वञे। हीउ माण्हू असुल अब्दुल कादिर कीरो जेको आहे हिन जो मक़सदु इहो आहे, पहिरीं बि गुल मोहम्मद रिंद ते काफ़ी इल्ज़ाम लॻाई, प्रेस क्लबूं कई ऐं काफ़ी हुन जे पुठियां हलियो, पर जॾहिं त हुन ज़मीन ख़रीद ई कान कई। हाणे जॾहिं रेस गुलाम रसूल ज़मीन ई ख़रीद कान कई आहे त बेगुनाह हुन जे मथां इल्ज़ाम लॻाइणु ऐं बेगुनाह चवणु, बेगुनाह कंहिंखे ज़लील ख़्वार करणु, इहो हिन जो असली माना हिन जो सॼी ज़िंदगी इहा गुज़री आहे। तव्हां कीअं था दावा कयो त ज़मीन तव्हां सबूत करो? मूं वटि इहा रजिस्ट्री आहे, हीअ रजिस्ट्री जेकी 2009 में मूं ख़रीद कई आहे गुलामनि खां। हीअ रजिस्ट्री माइक्रो थियल आहे ऐं जेकी रिकॉर्ड सॼो रेवेन्यू वटि मौजूदु आहे ऐं हर कंहिं वटि पंहिंजे हिसे जी ज़मीन आहे। जेके गुलामनि जा भाइर आहिनि या ॿिया आहिनि सभु कंहिंखे हिसे जी ज़मीन मिलियल आहे, सभिनि कंहिंखे विरासत थियल ज़मीन मिलियल आहे ऐं का बि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। हीअ किथे बि माण्हू अब्दुल कादिर अचे कंहिं जॻह ते बि अचे, ऐं चैलेंज थो कयांसि त बेगुनाह प्रेस क्लब न करे SDM वटि हले, मुख्तियार वटि हले, जज वटि हले, जिथे बि हले। अॻु में हिन केस कयो हक़ शफ़ा जो, जेको हाई कोर्ट सूदो मूं खटियो आहे। वधीक कुझु बि कोन थो चईसि, चवंदो त हिनखे इहो चैलेंज थो कयां त कंहिं बि जॻह ते अचु, तूं कंहिंखे छो थो ख़्वार करीं, कंहिं बि शरीफ़ ख़ानदान ते छो थो इल्ज़ाम हणी। त हिकिड़ो ग़रीब आहे, मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणण जा, मूं साफ़े हणण जा, मूंखे ज़लील करणु, ठीकु आहे भला हिकिड़ो ग़रीब जो, पर हू त हिकिड़ो शरीफ़ आहे ऐं नेक इंसानु आहे ऐं सॼी सिंध सुञाणेसि थी, ऐं हुन ग़रीब जे मथां छो थो इल्ज़ाम हणे। जंहिं कंहिंजे मथां इल्ज़ाम हणण जा, कंहिंजे मथां तुहमत हणणु केॾो बेगुनाह, ऐं हीअ होदा थो चवंदा निमाज़ पढ़ंदो आहे हीअं, ऐं इहो छो थो करे। तव्हां कंहिंखे बनी विकिरो करे ॾिनी आहे? मूं ज़मीन हाजी असदला उनड़ खे विकिरो करे ॾिनी आहे ऐं रेस खे मूं ज़मीन कान ॾिनी, असदला उनड़ खे ॾिनी आहे ऐं रेस मूं गुलामनि खां ख़रीद कई 2009 में, जंहिंजी हिननि मालिकी ॼाणाई त असां ज़मीन ॿी था ॾियूं ऐं असां हक़ शफ़ा हिननि मुंहिंजे मथां कयो। जॾहिं हिननि क़बूल कयो त इहा ज़मीन गुलामनि जी आहे, असां हक़ शफ़ा इन लाइ कयो आहे त इहा ज़मीन असांखे वापसि मिले। जेको उहो फ़ैसिलो हाई कोर्ट खे माना 3 चकर मूं हिते शीशनि मां खटियो, वरी उते हाई कोर्ट मां खटियो अथमि, जेको ओनली 1 नंबर मूंखे कोर्ट ॾिनो आहे। असुल मालिक गुलाम मोहम्मद हुयो। गुलाम मोहम्मद बनी कंहिंखे विकिरो करे ॾिनी? गुलाम मोहम्मद मूंखे विकिरो करे ॾिनी, रजिस्ट्री मूंखे ॾींदसि ऐं ॿियो कंहिंखे? ॿियो त कंहिंखे कान ॾींदसि। अच्छा, घणी मूंखे ॾिनी ऐं जेकी हुनजो खांतो ज़मीन त सभु ॾिनी पंहिंजे हिसे जी, ज़मीन उस 8 एकड़ 32 गुंठा, पर हुनजो खांतो कोन हो, जंहिं करे खांतो जेको हुनजो चढ़ियलु हो 4 एकड़ पोणा 16 गुंठा, उहो मुंहिंजे हवाले कयो।